मीरपुर माथेलो भरसां गढ़ी चाकर मां पीपल्स पार्टी के मकामी अगवान के दुकान मां लखें रुपयनि समेत मोबाइल फोन फुर करण की वारदात फोरू आसानी से फरार थी विया। ॿुधायो पियो वञे त गढ़ी चाकर विच शहर में कणिक के वापारी पीपल्स पार्टी घोटकी के सरगर्म कारकुन कौड़ो खान गबोल की दुकान तां बिन हथियार बंदन सरेआम 2.5 लख रोक रक़म ऐं 2 मोबाइल फोन बियो कीमती सामान फुर करे फरार थी विया। जॾहिं त पुलिस जी पिकट वेझो हूंदे बि फौरन खे रोके न सघी गबोल बिरादरी जा सवे माण्हू गॾु थी विया। मुतासिरनि पारां जरवार थाणे आॾो तोड़े बाईपास ते एहतियाजी मुज़ाहिरो ऐं धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई। एहतियाज कंदड़नि सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद खान महर जी गाॾी रोके वरिती। संदसि आॾो बदअमनी ख़िलाफ़ एहतियाज कयो। सूबाई वज़ीर मोहम्मद खान महर जरवार बाईपास खां गुज़री रहियो हो त पीपल्स पार्टी कारकुननि ऐं शहरिन बाईपास ते पहुची विया। सूबाई वज़ीर जी गाॾी आॾो बीह रस्ते ते सख़्त एहतियाज कयो। सूबाई वज़ीर मोहम्मद खान महर जो चवणु हो त मां एसएसपी घोटकी सां ॻाल्हायो आहे। ज़िले में अमुन अमान लाइ पिण हिदायतूं कयूं आहिनि। पीपल्स पार्टी अॻवान खां फुर जो सख़्त पुछाणे सां गॾोगॾु फुर थियल सामान वापसी थियण सां ऐं फोरू गिरफ़्तार करण लाइ चयो आहे। एक हफ़्ते अंदर बियो भेरो फुर की साॻी वारदात थी आहे। पुलिस अमुन कराइण में नाकाम थी वई आहे जॾहिं त पुलिस पिकट हूंदे बि सरेआम फुर करे विया। एसएसपी घोटकी खां मुतालबो आहे त ॾोहारिन खिलाफ़ कार्रवाई करे रक़म वापस कराई वञे ऐं एसएचओ खे हटाए कंहिं ईमानदार एसएचओ खे मुक़रर करे अमुन करायो वञे।